हाला एक्शन कमेटी के सदस्य जिले मटियारी में मंशियात की रोकथाम लाइ समाजी कारकुन जो मेड़ मिंथ काफ़िलो यूनियन काउंसिल करम खान निज़ामानी ऐं यूनियन काउंसिल अजन शाह के मुख़्तलिफ़ ॻोठनि के दुकानदारनि ऐं ॻोठाणनि खे ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयो, जंहिं ते इलाइक़े वासियुनि ऐं दुकानदारनि तरफ़ां तमामु सुठी मोट ॾिनी वई ऐं मंशियात जे विकिरे खे रोकण जा वचन ऐं वाइदा पिणु कया विया। एक्शन कमेटी के अॻवाननि बहार सैतो, ज़फ़र पहवर, सलमान अली लिगारी, एजाज शीदी, हुसैन बख्श सोलंकी, शाहनवाज निज़ामानी ऐं कमर ख़ासकैली समेत ॿियनि जो चवणु हो त पूरे ज़िले में मंशियात जो विकिरो ऐं इस्तेमालु शुरू खां वठी तमामु घणो हो, मगर हाणे बदकिस्मतीअ सां यूनियन काउंसिल करम खान निज़ामानी ऐं यूनियन काउंसिल अजन शाह जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में शराब, हीरोइन ऐं आइस जो विकिरो बि आम जाम थी वियो आहे, जेको इलाइक़े वासियुनि लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थी रहियो आहे, जंहिं सबबि ख़ासि तौर ते नौजवान नस्ल तेज़ीअ सां तबाह थी रहियो आहे। इन सूरत हाल के मद्देनज़र रखंदे मजबूरन असां मिंथमेड़ काफ़िले की सूरत में हर एक ॻोठ के दुकानदारनि ॾांहुं वञी रहिया आहियूं ऐं उन्हनि खे अर्ज़ु करे रहिया आहियूं त हू हर क़िस्म के मंशियात के विकिरे खे बंदि करे पंहिंजे ईंदड़ नस्लनि खे तबाह थियण खां बचाइनि। अॻवाननि जो चवणु हो त अॼु जे मेड़ मिंथ काफ़िले में असांखे इलाइक़े वासियुनि तरफ़ां तमामु सुठी मोट मिली आहे। असांजी कोशिशि हूंदी त मुसलसल हिन मेड़ मिंथ काफ़िले खे जारी रखिजे ऐं हर एक ॻोठ में वञी करे मंशियात की रोकथाम लाइ दुकानदारनि ऐं ॻोठाणनि खे अर्ज़ु कजे ऐं उन्हनि खे मंशियात जे नुक़सान बाबति ॼाण फ़राहम कजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन के प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची